मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। सही नमाज़ में टक ॾेई करे खिलण सां छा नमाज़ फासिद थी वेंदी या न? अच्छा, नमाज़ में कोई बंदो बीठो आहे, कॾहिं कॾहिं इंसान जे मथां अजीबो ग़रीब कैफ़ियत ईंदी आहे। का खिलण जी ॻाल्हि को दोस्त खोलींदो आहे या ॿ टे दोस्त हूंदा आहिनि, नमाज़ में त आया पर अचानक हिकिड़ी खिल उन खां बंदि नथी थिए। नमाज़ में आया पर खिल उन खां बंदि नथी थिए। पोइ हाणे ॾिसंदा यार नमाज़ पढ़ूं त था, नमाज़ जे दौरान जेकॾहिं खिलियो त नमाज़ छा हुकुम आहे? जेकॾहिं नमाज़ जे अंदरि टक ॾेई करे खिलियो, कोई बि बंदो नमाज़ में टक ॾेई करे खिलियो, नमाज़ सिर्फ़ु फासिद थी वेंदी। नमाज़ फासिद थी वेंदी। टक ॾेई खिलण सां वुज़ू बि फासिद थी वेंदो। हे हिकु क़िस्म आहे खिलण जो। हिकिड़ो ॿियो बि क़िस्म आहे खिलण जो। ॿियो हिकिड़ो खिलण आहे नॉर्मल खिलण, सफ़ा थोरो खिलियो, एतिरो खिलियो जो पाण पंहिंजी खिल खे महसूसु कई, उन में पंहिंजा ॾंद ज़ार थी पियसि, यानी पंहिंजो वात थोरो खुली पियसि, भरिसां वारे कंहिं बंदे न ॿुधो आहे इन जी खिलण खे, त इन सूरत में इन खिलण में इन बंदे जी नमाज़ फासिद थींदी, बाक़ी वुज़ू फासिद न थींदो। टक ॾेई खिलण में नमाज़ फासिद, वुज़ू बि फासिद। नॉर्मल खिलियो आहे, थोरो खिलियो आहे, इन जो छा हुकुम आहे? एतिरो थोरो खिलियो आहे जो भरिसां वारे साथी न ॿुधो आहे, उन महसूसु बि न कयो आहे। इन खिलण में नमाज़ फासिद, वुज़ू फासिद न आहे। टियों हूंदो आहे तबस्सुम। दोस्त खिलाईंदा नमाज़ में, पर हे अलाह अकबर करे बीठो आहे, सिर्फ़ु हिन एतिरो कयो, सिर्फ़ु पंहिंजे मुस्कुराहट चपंदे रखी। इन जो हुकुम छा आहे? इन जो हुकुम आहे त इन में नमाज़ बि फासिद न थींदी, वुज़ू बि फासिद न थींदो। इहो तबस्सुम आहे, यानी इहो मुस्कुराहण आहे। मुस्कुराहट में नमाज़ न वेंदी। बाक़ी नमाज़ में खिलियो, थोरो खिलियो आहे, हिन में वात ज़ार थियो आहे, भरिसां वारे कंहिं ॿुधो न आहे, नमाज़ वई, वुज़ू न वियो, टक ॾेई खिलियो आहे, उन में तव्हांजी नमाज़ वई, जेतिरा तव्हां सां गॾु ॿिया टक ॾेई खिलिया, उनजी नमाज़ वई। अनाफ़ जे नज़दीक इहा नमाज़ बातिल थींदी। इन जे बारे में अनाफ़ दलील बि हिकिड़ो आंदो आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु मरतबे नमाज़ पढ़ाइनि पिया, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ाइनि पिया। नमाज़ जीअं अलाह जी नबी पढ़ाई त पोइ साहबा पोयां बीठा हुया, त हिकु जेको आहे पोड़ो ज़ईफ़ जेको आहे बंदो आयो, जंहिं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पोयां इक़्तिदा कई, नमाज़ पढ़ी, त उहो जीअं जो अचे पोइ नमाज़ तरफ़, त उहो यानी खजी जे फड़कनि सां किथे अटकियो ऐं टकिरियो ऐं हेठि किरी पियो। त उन में कुझु नौजवान पोयां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इक़्तिदा में हुया, उहे इन फेल ते खिलिया, उहे इन फेल ते खिलिया। त पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सलाम फिरायो, पोइ अलाह जे नबी फरमायो, जंहिं बि टक ॾेई खिलियो आहे उनजी नमाज़ बातिल थी वई, वुज़ू बि बातिल थी वियो,